जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। कार्तिक महीने जी वॾी महिमा आहे। कार्तिक महीने में भॻवान जो वासो जल में हूंदो आहे। जॾहिं सूरज तुला राशीअ में ईंदो आहे उन टाइम ते कार्तिक जो व्रत शुरू थींदो आहे। प्रातःकाल 4 बजे उथी सनानु करणु खपे, दान पुण्य कजे, मंदर में ॾीओ ॿारिजे, खूब दान पुण्य कजे, राति जो जागरतो कजे, सोने चांदी या टामे जो ॾीओ कंहिं शिवालय, विष्णुअ जे मंदर या तुलसीअ जे अॻियां ॿारिजे। कार्तिक में एकादशीअ जो विर्त बि रखणु घुरिजे। हरि कीर्तन बि करणु खपे। जेको मनुष्य ईअं कंदो आहे उहो बिना सोचे मुक्तीअ खे पाईंदो आहे ऐं वरी जनम मरण जे चकर में न ईंदो आहे। चवंदा आहिनि कार्तिक में जागरतो कजे और दिलि सां हरीअ जो नाम जपजे, परमात्मा मथां शंख जो छंडो हणिजे, त इन सां सभु जेके पाप आहिनि उहे नाश थी वेंदा आहिनि। अचो त मनीषा दीदीअ खां हिकु कार्तिक भॻवान जो भॼन था ॿुधूं पिया। बोल गुरु नानक देव की जय। बोल कार्तिक भगवान की जय। कार्तिक स्वामी अंतरयामी, कार्तिक स्वामी अंतरयामी, सभिनी जी आश पुॼायो देर न लायो। ओ दाता सभिनी जी आश पुॼायो देर न लायो। कार्तिक स्वामी अंतरयामी, कार्तिक स्वामी अंतरयामी, नेम धर्म मां की नथी ॼाणा, गुल फुल ॾेई मां तोखे रिझायां। नेम धर्म मां की नथी ॼाणा, गुल फुल ॾेई मां तोखे रिझायां। झटपट जाती पायो देर न लायो। ओ दाता झटपट जाती पायो देर न लायो। कार्तिक स्वामी अंतरयामी, कार्तिक स्वामी अंतरयामी, लेख कए मां की नथी ॼाणा, भुल चुक जी तोखां माफ़ी घुरां। लेख कए मां की नथी ॼाणा, भुल चुक जी तोखां माफ़ी घुरां। ऐबन ॾे न निहारियो देर न लायो। ओ दाता ऐबन ॾे न निहारियो देर न लायो। कार्तिक स्वामी अंतरयामी, कार्तिक स्वामी अंतरयामी, नित ऐं नेम सां तोखे निहारियां, अमृत वेले उथी नाम जपियां मां। नित ऐं नेम सां तोखे निहारियां, अमृत वेले उथी नाम जपियां मां। रहमत पंहिंजी पायो देर न लायो। ओ दाता रहमत पंहिंजी पायो देर न लायो। कार्तिक स्वामी अंतरयामी, कार्तिक स्वामी अंतरयामी, निर्मल चवे मुंहिंजी माई, सतगुर असांजी आश पुॼाई। निर्मल चवे मुंहिंजी माई, सतगुर असांजी आश पुॼाई। गुरुअ असांजी आश पुॼाई, दिलि में धीरज धारियो देर न लायो। ओ दाता दिलि में धीरज धारियो देर न लायो। कार्तिक स्वामी अंतरयामी, कार्तिक स्वामी अंतरयामी, सभिनी जी आश पुॼायो देर न लायो। ओ दाता सभिनी जी आश पुॼायो देर न लायो। कार्तिक स्वामी अंतरयामी, कार्तिक स्वामी अंतरयामी। बोल गुरु नानक देव की जय। बोल कार्तिक भगवान की जय।
अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम ते ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी वीडियो खे ज़रूरु शेयर कजो और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद।